नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वडा में खबर ॾींदा हलूं त टालपुर वडा चौकी जे हद ॻोठ रतल शहीद जे रवासिन जमाली बिरादरी जे मज़दूर ऐं पोरियतन जे घर ते भंभरा बिरादरी जे बाअसर माण्हुनि पारां घरनि ते थियल हमले जे ख़िलाफ़ जमाली बिरादरी जो प्रेस क्लब बोज़दार वडा पहुची एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते जमाली बिरादरी जे माण्हुनि शाह मोहम्मद जमाली, अब्दुल वाहब जमाली ऐं ॿिनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां मज़दूर पोरियत आहियूं। भंभरा बिरादरी जे बाअसर माण्हुनि फज़ल मोहम्मद भंभरो, फ़याज़ भंभरो, रमज़ान भंभरो ऐं ॿिनि असांजे घरनि ते हथियार बंदनि साण करे असांजी औरतनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते सख़्तु तशद्दुद कयो। जॾहिं त भंभरा बिरादरी जा बाअसर असांजे घरनि ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हिननि वधीक DIG सखर SSP खैरपुर खां पुरज़ोर मुतालबो कयो त असांजे घरनि मथां हमलो कंदड़ भंभरा बिरादरी जे बाअसर हथियार बंदनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।